नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में खबर ॾींदा हलूं त धरती धणी सरवार कादर चांडियो तरफां कबीलाई तकरार ख़त्म करण ऐं चाचड़ बिरादरी सां इज़हार यकजहती जे लाइ कंदकोट पहुता। इन सां गॾु मरकज़ी जनरल सेक्रेटरी जावेद हुसैन लाशारी, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी मनवर अली खोखर तरफां चाचड़ बिरादरी जे तॾे ते पहुची करे इज़हार यकजहती कई, जॾहिं त नायाब सरकश पिणु शिरकत कई। इन मौके ते डिजिटल मीडिया जे मक़बूल प्रोग्राम धरती धणी जी दाह जो एंकर ऐं सोशल एक्टिव कादर चांडियो अॼु चाचड़ बिरादरी सां इज़हार यकजहती जे लाइ कंदकोट पहुतो है। कबीलाई तकरार जे ख़ात्मे लाइ असां सभिनी खे गॾिजी किरदार अदा करणो पवंदो। अमन अमान जी बहाली ताईं जदोजहद जारी रखंदासीं। ज़िले जो शऊर याफ़्ता अवाम अमन चाहे थो। अमन अमान जी बहाली लाइ कंदकोट कश्मीर ज़िले खे हथियारनि खां मुकम्मल पाक बणायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।